ॾिसो ही किला कोट जे बिल्कुलु असां मथां आया आहियूं ऐं ही हिकिड़ी गार आहे जेका अंदरि वञे थी पई ऐं इन किंगरियूं बि ठहियल आहिनि अंदरे पासे खां बि ॾिसंदो त किंगरियूं ठहियल आहिनि ऐं ही ॿाहिरें पासे खां बि हिकिड़ी किंगरी ठहियल आहे। इहा अंदरि वञी वरी हिकिड़ो मोड़े थी अंदरि। शायदि ही ॻुझा दरवाज़ा हुया बादशाहनि खे भॼण जा। ही आख़िरी किले जी जेको दीवार आहे सिंधो दरिया आहे। सिंधो दरिया जो पुराणो पेट आहे। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम हमलो कयो हुयो त हीउ तमामु वॾे वाकिरे सां सिंधो दरिया हितां वहंदो हुयो। बिल्कुलु असां हाणे मथे बीठा आहियूं जिते ख़ासि वॾियूं दीवारूं आहिनि ऐं दीवारनि जे असां मथे वञण जी मां कयां थो कोशिशि। हीअ ॾिसो दीवारूं किरियूं आहिनि, डठियूं आहिनि, कंहिं का बि संभाल न आहे कई अदारे ऐं न ई हिन जे मथां के अहिड़ा रखिया विया आहिनि जेको आहे पंहिंजो के निशान त बाबा हेॾे अंदरि तव्हांखे न आहे अचिणो। कुझु बि न रखियो वियो आहे। बेशक जंहिंखे जेतिरो थी सघे थो अची तारीख़ी माॻ खे तबाह करे बर्बादु करे। हाणे मां मथे चढ़ी आयो आहियां। हाणे तव्हां हितो ॾिसी सघो था हीअ तारीख़ी माॻ जी दीवार वञे थी ऐं हिते हेठों हिन जे तमामु वॾी गार आहे अंदरि कमरनि टाइप। उहा ख़बर न आहे केसि ताईं वञणी आहे ऐं उनजो मां तव्हांखे ॾेखारियमि। हीअ तारीख़ी माॻ तव्हां ॾिसो। हिते बि शायदि हिकिड़ी काई अंदरि कार आहे उहा साॻी आहे या छा आहे। ऐं हीअ बि तारीख़ी माॻ आहे। हिन जे अंदरि बि ॾिसो सोराख़ आहिनि ऐं सोराख़नि जे अंदरूं हिकिड़ा वॾा कमरा आहिनि शायदि जेके सही तरह जेकॾहिं उन्हनि जी खोटाई थिए त ख़बर पइजी वेंदी त इहे कमरा केतिरा आहिनि या अंदरि इन्हनि माॻनि जे अंदरि कहिड़ी कहिड़ी शयूं लिकियल आहिनि। उल्टो माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा कयो वियो आहे त तव्हां हिते न वेंदा कयो ऐं हिते तमामु वॾियूं बलाऊं रहंदियूं आहिनि ऐं जेके इंसानी ज़ात खे नुक़सानु ॾेई सघनि थियूं। पर हीअ ॾिसो तव्हां तारीख़ी माॻनि खे। हिन जी दीवारूं टुटियूं पियूं आहिनि। कोई मरमत करण वारो माण्हू न आहे। कोई इन्हनि दीवारुनि खे संभालण वारो ऐं सही रुख में आणण वारो न आहे। हीअ ॾिसो कमरनि जूं शायदि दीवारूं आहिनि परते साम्हूं तव्हांखे नज़र थी अचनि। एॾी बि हलूं था बाद में ऐं फ़िलहालु हीअ तव्हांखे मां ॾेखारियां। हीअ तव्हांखे मां ॾेखारींदो हलां त हीअ तारीख़ी माॻ आहे ठटे जो कलाकोट जंहिंखे नबी बलोच रावण जो क़िलो चयो आहे। ऐं हीअ रावण जो क़िलो उहो ई क़िलो आहे जिते मोहम्मद बिन क़ासिम ऐं राजा ॾाहिर जी आख़िरी बेड़ विड़ी वई हुई। ऐं हीअ कलाकोट जा ॿिया इलाइक़ा आहिनि। हीअ ॾिसो था दीवार जेको आहे। हीअ मां हिते हेठि जेको ॾिसो था तव्हां सिंधो दरिया आहे। हितां सिंधो दरिया कंहिं दौर में वहंदो हुयो जेको मोहम्मद बिन क़ासिम क्रॉस करे अची राजा ॾाहिर ते हमिलो कयो ऐं आख़िरी वेड़ हिन इलाइक़े में विड़ी वई ऐं राजा ॾाहिर खे हिते मारियो वियो। सो हीअ असांजो दोस्त आहे जंहिंजी मदद सां मां हेसि ताईं पहुतो आहियां। तव्हां जांवरी साहब ऐं हुन सां गॾु हिकिड़ो मबरूर साहब बि आहे जंहिंजो मूं पंहिंजी पहिरियनि वीडियो में ज़िक्र बि कयो आहे। हीअ आख़िरी माॻ आहे, आख़िरी किनारो आहे दीवारुनि जो जिते असां अची पहुता आहियूं। हीअ बि ॾिसो दीवार जो क़िलो आहे जेको वञे थो ऐं जेकॾहिं मां हिन दड़े ते चढ़ंदुसि त हेठि तव्हांखे सिंधो दरिया जो पेट नज़र ईंदो। हीअ ॾिसो सिंधो दरिया जो पेट इहो तमामु घणो हेठि आहे ऐं असां तमामु घणा हिकिड़ी मथाईअ ते बीठल आहियूं। ऐं हीअ तारीख़ी माॻ ॾिसो अॼु बि दीवारूं ॿुधाइनि थियूं त असांजे कंहिं दौर में काई वॾी हैसियत हुई। पर अफ़सोस आहे जो हुन हैसियत खे मलियामेट करण वारा बि असां पाण ई आहियूं। जेकॾहिं हिननि तारीख़ी माॻनि खे बचायूं त अॼु बि ॾींहं परे कोन्हनि। हीअ ॾिसो बिल्कुलु मां चोटीअ ते बीठो आहियां ऐं सिंधो दरिया जो पेट जेको आहे हेठों वहे थो पियो। हीअ पोयूं पाणी बि आहे जंहिं नदीअ खे हाणे बाद में कालका नदी चयो वियो आहे। ऐं कालका उहा ई तारीख़ में हिकिड़ी औरत हुई जेका रोड़ीअ जे तमामु वॾे हिकिड़े पहाड़ में रहंदी हुई ऐं जिते बि ज़ुल्म ॾिसंदी हुई त उते वञी ज़ालिम जो गर्दन लाहे वरी रोड़ीअ जे हुन किले में अची वेही रहंदी हुई। इहो किसो आहे हिकिड़ो मशहूरु ऐं मिथ आहे ऐं इन जो हक़ीक़त सां त को तालुक़ु कोन्हे। हिकिड़ो माण्हू वरी हवा में उॾामे पियो ऐं वरी उहो वञी उॾामी ऐं वञी करे कटे पियो अचे थर
सो उन जूं हक़ीक़तूं के ॿियूं हूंदियूं, या त उन वटि फोर्स हूंदी, या उन वटि के ज़रिया हूंदा, या उन वटि अहिड़ी कोई माण्हू हूंदा बुरजस्ता क़िस्म जा जोधा माण्हू जेके उनजे इशारे ते वञी उहो कमु करे ईंदा हूंदा ऐं मशहूरु थींदो हूंदो त काल का माण्हू फलाणे ज़ालिम जी सरकलम करे हली वई। सो इहो हिकिड़ा किस्सा आहिनि। हीअ असां बिल्कुलु दरिया जे सिंधु दरिया जे किनारे ते अची चुका आहियूं ऐं हीअ ॾिसो के किले जूं दीवारूं तव्हां ॾिसो त हितां बि तव्हांखे नज़र ईंदियूं। अञा असां हेॾे पुॼण वारा आहियूं। हीअ ॾिसो अॼु बि किले जूं दीवारूं बीठियूं आहिनि साबित तौरु, ऐं इन्हनि सां काई हमदर्दी कोन थी कई वञे। ऐं काश असांजा अदारा जेकॾहिं जागी पवनि त अॼु बि ॾींहं परे न आहिनि जो असां हिन तारीख़ी मागनि खे जेको आहे सो सोन जे मागनि में तब्दील करे सघूं। इहे तारीख़ी माग आहिनि जिते असां जेकॾहिं सही तरीक़े सां प्रोपेगेंडा कयूं ऐं सही तरीक़े सां दुनिया जे माण्हुनि खे कॉल कयूं त सिंधी अवाम जे हज़ारनि ऐं करोड़नि माण्हुनि जा हिते रोज़गार खुली वेंदा ऐं बग़ैर नौकिरीअ जे हितां वॾा स्टॉल लॻी सघनि था। पर असांजी क़यादत, चाहे उहा सियासी क़यादत हुजे या सक़ाफ़ती क़यादत हुजे, उहा इन्हनि शयुनि में संजीदा न आहे। अलाह कंदो त उहो ॾींहुं ईंदो असांजी क़ौम जा कुझु माण्हू संजीदा थींदा ऐं संजीदा असांखे मिलंदा जेके अहमियत ॾींदा इन शयुनि खे। ऐं हिकु ॾींहुं इंशाअल्लाह असां हिकु दुनिया में मक़बूल तरीन क़ौम जे नाले सां सुञाता वेंदासीं। ऐं हीअ ॾिसो किले जी बिल्कुलु आख़िरी दीवारूं असां गोल घुमी आया आहियूं। इन्हनि आख़िरी दीवारुनि खां पोइ हेठि तव्हांखे नज़र ईंदो सिंधु दरिया जो पेट, जितां कंहिं दौर में सिंधु दरिया वहंदो पर उहो अॼुकल्ह कालका ढंढ जे नाले सां मशहूरु कयो वियो आहे। हीअ हिकिड़ा हथ टोकियूं क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हुनि में फैलायूं वयूं आहिनि ख़ौफ़ तौरु या कंहिं एजेंडा तहत। उहा एजेंडाऊं हाणे ख़तमु थियणु खपनि ऐं सिंधी क़ौम खे जाॻणो पवंदो ऐं पंहिंजनि मागनि जी मकाननि जी पाण हिफ़ाज़त करणी पवंदी। ऐं हीअ ॾिसो बिल्कुलु असां सिंधु दरिया जे किनारे ते अची विया आहियूं। हीअ दीवार आहे ऐं हीअ असांजो दोस्त अतामुल जावेद साहिबु आहे ऐं मां हिन खां थोरी देरि में ॿ टे लफ़्ज़ पुछंदुसि। हीअ ॾिसो असां गोल फिरूं था पिया हिन दीवार जे, ऐं हीअ दीवार अञा परते वञे थी पई ऐं हीअ सॼो कोट असां घुमंदासीं त परे ताईं तव्हांखे इहे सभु शयूं साॻियूं ई नज़र ईंदियूं त केॾी हिकिड़ी वेधनि ऐं केॾी हिकिड़ी बदनसीबी सां असांजी मागनि सां जेको आहे सो खिड़ांद कई वई आहे ऐं नुक़सानु ॾिनो वियो आहे। अचो त असां कुझु ॻाल्हियूं अतामा जावरी खां पुछी वठूं हिन तारीख़ी माग जे बारे में त हू छा पढ़ियो आहे ऐं हिन जे बारे में छा पियो ॼाणे। साईं अतामन साहिब, इहो तव्हां हिन किले जे बारे में कुझु ॿुधायो असांखे, जेको कुझु बि तव्हां ॿुधो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सॼण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे हैफ़ तिन्ही खे होए वतन जिन विसारियो। सभ खां पहिरीं त आउं ॾुख भरी इहा ॻाल्हि कंदुसि त हीउ हिकिड़ो सिंध जी तारीख़ खां बि अॻे जो हिकिड़ो हीउ वॾो माग आहे, वॾो हिकिड़ो मकानु आहे, वॾो क़िलो आहे हिकिड़ो, ऐं तमामु हिन खे निंधण को छॾियो वियो आहे ऐं लावारस छॾियो वियो आहे हिन खे। अॼु खां 32 साल अॻु में आउं हिन माग ते आयुसि, तॾहिं नंढी उमिरि जो हुउसि, त हिते सिंध पुलिस जे जवाननि जेको सो निशानेबाज़ी पे कई को हुनजो बोर्ड लॻल हो फायर बट जो। फायर आहे बट, अलाए छा हुननि जी को सिंध पुलिस जी लैंग्वेज में को आहे। अच्छा, उहे जॾहिं वाह अञा कुझु न कुझु थोरो हिन जी पुलिस जी वर्दी ॾिसी माण्हू थोरो हिफ़ाज़त कंदा हुआ, वेझो न ईंदा हुआ। जीअं उन्हनि सिस्टम ते ख़तमु कयो तीअं हाणे त बाक़ाइदे जॾहिं बरसातूं थींदियूं आहिनि, हितां जा मारू माण्हू जेके हेठां इलाइक़नि मां ईंदा आहिनि हिते मथे, उहे माल काहे ईंदा आहिनि, पोइ अंदरि मथे अची वेहंदा आहिनि, मथां इलाइक़ो आहे किले जे अंदरि अची वेहंदा आहिनि। वॾी हिन जी लताड़ थी आहे। हाणे आख़िरी आसार आहिनि इहे बि ख़तमु थी चुका आहिनि। ऐं हितां जी कुझु दौर अॻे हितां जी मोहतरमा शशि पल्लियो साहिबा जेका सा कल्चर जी मिनिस्टर थी हुई, छटे ॼाई हुई ऐं हितां ई चूंडिजी जेका सा ऐवान में पहुती ऐं मिनिस्टर थी हुई, उन बि ॾुख जी ॻाल्हि थो करियां त उन बि हिन माग लाइ कुझु कोन कयो, को बि हुन माग ते कमु कोन करायो ऐं न का टीमूं ॿाहिरि जूं वठी हिते आई। उन खां बाद में जेको कुझु
हिन वक़्तु साईं सरदार शाह साहब जेको मिनिस्टर ऑफ कल्चर आहे हुनखे अपील कंदुसि त बाबा महिरबानी करे मोहन जे दड़े ते तव्हां कमु करे था, सुठी ॻाल्हि आहे, भले करे, उहो बि असांजे सिंध जो शहरु आहे, पर हीअ त मोहन जे दड़े खां काफ़ी हिसा वॾो ऐं मोहन जे दड़े खां पुराणी तारीख़ हिन कलाकोट जी आहे, ऐं उन ते जेको सो महिरबानी करे कमु कयो वञे। ऐं सान्यावंत धुरियुनि खे बि आउं अपील कंदुसि, ऐं जेके बि तारीख़ जा शागिर्द आहिनि या तारीख़ जा ॼाणू आहिनि उनखे आउं हथ ॿधी अपील कंदुसि त महिरबानी करे एमरजेंसी बुनियादनि ते फौरी तौर ते हिन माॻ ते कमु थियणु घुरिजे। जे न त पोइ ॿुधंदासीं अबा कलाकोट हो हे आख़िरी माॻ जे तव्हां ॾिसो पिया हाणे हे बि आख़िरी पसान में आहिनि, ख़तमु थियण वारा आहिनि। महिरबानी साईं तनी अमजद दुरानी साहिबु अतां जाम री मकली छटो।